अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं। रतो दरो शिकारपुर रोड ते हथियारबंदनि जी फायरिंग थी आहे, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो फौत थी वियो आहे ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी वियो आहे। शिकारपुर रोड ते बलोच कांटे वटि अणॼातल हथियारबंदनि गोलियूं हणी 55 वरनि जे अब्दुल करीम रिंद खे क़तलु कयो आहे। जवाबदारनि जी फायरिंग में 35 वरनि जो समंदर शहर सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे। वाक़े बाद लाश ऐं ज़ख़्मी खे तहलके इस्पताल रतो देरो मुंतक़िल कयो वियो आहे। राब्तो करण ते SHO रतो देरो ॿुधायो आहे त पुलिस मुताबिक़ वाक़ियो पुराणे तकरार तां सबबु पेश आयो आहे। वधीक जांच कई पई वञे। अफ़सोसनाक ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। रते दरो शिकारपुर रोड ते हथियारबंदनि जी फायरिंग थी आहे, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो मारिजी वियो आहे, हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। शिकारपुर रोड ते बलोच कांटे वटि अणॼातल हथियारबंदनि गोलियूं हणी 55 वरनि जे अब्दुल करीम रिंद खे क़तलु कयो आहे। जवाबदारनि जी फायरिंग में 35 वरनि जो समंदर शहर सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे धरती TV जो रिपोर्टर शहज़ाद। जी शहज़ाद, छा अपडेट्स आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुलु, रतो दरो में शिकारपुर रोड ते बलोच कांटा वाक़ियो आहे। उनजे भरिसां नामालूम हथियारबंदनि फायरिंग करे 55 वरनि जे अब्दुल करीम रिंद खे गोलियूं हणी मौक़े ते क़तल करे फ़रार थी विया, जॾहिं त फायरिंग जे नतीजे में हिकु ॼणो 35 वरनि जो नौजवान समंदर शहर सख़्तु ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे वासनि पारां तालका इस्पताल रतो दरो आंदो वियो, जिते वासनि पारां राब्तो करण ते पुलिस ॿुधायो त हिन पुराणे दुश्मनी तकरार तां वाक़ियो पेश आयो आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं। जी तफ़सील ॾियण लाइ महिरबानी शहज़ाद।